ओम शांति। असां अॻियां वधूं था। कल्ह सिखियासीं अटैचमेंट दुख ॾिए थो। अॼु इंसान दुखी छो त पंहिंजी क़ीमत नथो सुञाणे। हिकु माण्हू घणो ग़रीब मुश्किल सां जीवन जींदो हो। हिकु ॾींहुं न कम न मदद, केर बि तयारु न थियो। हू वेही रहियो, सोचियाईं मां छा करियां हिन जीअण जे लाइ। परिवार खे मां छा खारायां, कीअं हलायां। दुख, निराशा, पोइ छा हीअ बि ज़िंदगी आहे। मरण बहितर आहे। सोचियो कीअं मरां। बसि ओॾी महिल ई के माण्हू आया। हीअ ज़मीन कंहिंजी आहे? हुन चयो मुंहिंजी। उन्हनि चयो हिन जे हेठि घणो तेल आहे। बेकार आहे, तव्हां खुदाई करे था सघो। खुदाई थी, सच साम्हूं आयो। तमामु घणो तेल, रोज़ 1000 बैरल। ग़रीब माण्हू ख़ामोश। हींअर ई कुझु वक़्तु पहिरीं मरणु चाहियईं, हाणे खज़ाने जो मालिक। सच्चाई कुझु बि न बदिलजे थी, सिर्फ़ु सोच बदिलियो। पहिरीं मन ग़रीब, हाणे मां अमीर। अंदरि वियो, पंहिंजो पाण खां पुछियो ऐं शक्तियूं जॻायो। ज़िंदगी सुंदर थींदी। ओम शांति शांति शांति।